पाण फरमायो अथनि त अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा, मां शहर इल्म जो आहियां। शहर में अचबो आहे त दरवाज़े खां लॻेबो आहे, दरवाज़ो इन इल्म जे शहर जो शेर ख़ुदा। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फरमाईंदो त मां 2 दफ़ा लॻंदोसि इन दरवाज़े खां, महबूब ॾे अचां त बि इन दरवाज़े खां, जे लंघा वरी ॿाहिरि निकिरा त बि इन दरवाज़े खां। रसूल ख़ुदा जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त सारी दुनिया में 10 हिसा इल्म जा आहिनि, 9 हिसा शेर ख़ुदा खे आहे, हिकिड़ो हिसो सारी दुनिया खे आहे। अलाह ताला जल शानो शान असां ऐं तव्हां सभिनि खे चइनि यारनि जी मोहबत अता फरमाए।